जी नाज़रीन, ठुल्ह शहर खां अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। जुस्तजू जे रिपोर्टर एम सिद्दीक़ खोसो जी रिपोर्ट मूजिबि ठुल्ह शहर में पीअण जे मिठे पाणी जी अदम फराहमी ऐं करोड़े रुपयनि जी लागत सां मंज़ूर थींदड़ वाटर सप्लाई मेगा स्कीम में करप्शन ख़िलाफ़ जिदोजहद एक्शन कमेटी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान ऐं शहरी रस्तनि ते निकिरी आया। पैदल मार्च, एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। नाज़रीन, अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। ठुल्ह शहर मां सवनि जे तइदाद में शहरी जमाल जोश बुर्ड़ो, सरवान सिंधी, इमदाद लाहे बिजाराणी, एजाज़ कंडराणी, मंसूर कंडराणी, रवीद खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जोंगल मोड़ खां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कई वई। एहतजाजी जलसे में ACOP जे मरकज़ी अॻुवान जगदेश आहूजा, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी रोशन कंडराणीअ, जमायत इस्लाम जी सूबाई सदर हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना, हाजी दीदार लाशारी ऐं ॿियनि पंहिंजे तक़रीरनि में चयो त 68 करोड़नि जे मिठे पाणीअ जी मेगा स्कीम ठुल्ह लाइ मंज़ूर थी, पर चूंडियल नुमाइंदनि ऐं ठेकेदारनि मिली भगत करे करोड़े रुपया हड़प करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि गुज़िरियल 8 सालनि खां स्कीम जो कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे, जंहिं करे वॾी आबादी वारो शहर मिठे पाणीअ जी अज़ीम नेमत खां महरूम बणियल आहे। हुननि चयो त जदीद दौर में पाणी स्कीम मंज़ूर थियण बावजूदि साफ़ पाणी फ़राहम न करणु अफ़सोसनाक आहे, जंहिं सबबि शहरी जर जो पाणी पैसनि ते ख़रीद करण लाइ मजबूर बणियल आहिनि। हुननि वधीक चयो त बुनियादी हक़ पाणीअ लाइ एहतजाज करण ते शहरियुनि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, जेको चूंडियल नुमाइंदनि जी बौखलाहट जो चिटो सबूत आहे। हुननि वधीक चयो त पीअण जे साफ़ ऐं मिठे पाणीअ जी मेगा स्कीम मां पाणीअ जी फ़राहमीअ ताईं जिदोजहद जारी रहंदी। जी नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो हो एम सिद्दीक़ खोसो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।